महिरबानी तव्हांखे कल्ह बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उमरकोट में नज़र आई हूंदी जंहिं प्रिया कुमारी लाइ बाक़ाइदे एहतजाज कयो आहे। ॻाल्हि हिकिड़ी प्रिया कुमारी जी न आहे, फज़ीला सरकी जी बि आहे, उहे उन 200 लॻभॻि माण्हुनि जी बि आहे जेके हिन वक़्तु धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि, जंहिंजा घर वारा जंहिंजा चाहींदड़, जंहिंसां मुहबत कंदड़ माउ पीउ ॿार उन्हनि जो इंतज़ारु करे रहिया आहिनि ऐं असांजा हुक्मरान बजाए इन जे जो उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम कनि, जेको उन जी बुनियादी हिकिड़ी स्टेट या हुकूमत जी जेका ज़िम्मेवारी हूंदी आहे उहो इन ते उन्हनि जो जहिड़ो हलंदड़ आहे त कहिड़ो IG उन्हनि खे केतिरो वधीक माल कमाए ॾींदो ऐं कहिड़ो जेको आहे उन जी वंगार वधीक वहंदो, जंहिंजो तव्हांखे हिकिड़ो मिसाल जी साईं जिन तव्हांखे ॿुधायो नवाबशाह में तव्हांखे नज़र आयो आहे, जिते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे जेके उम्मीदवार हुया उन्हनि खे अगवा करे ऐं उन्हनि खे ज़बरदस्ती जेका आहे विदड्रॉ करायो वियो आहे। इन खां गॾु इहो बि ऐड कंदुसि त इहो जेको आसिफ़ ज़रदारी जेको आहे पंहिंजनि बचनि खां बि जेको चवंदा आहिनि उन्हनि खां बि नथो डरे। आसिफ़ ज़रदारी जो या बिलावल भुट्टो जो कवी इम्कान हुयो त उतां खां आराम सां खटे वञनि हा, पर छाकाणि जो हुनखे बदमाशी सां खटाए उन जी सियासी शुरूआति कई कंट्रोवर्शियल ठाहिणो हुयो, सो ठाहियो वियो आहे। ईअं ई ज़रदारी बिलावल लाइ बि चयो हुयो त हीउ ॿार आहे, हिन खे अक़ल कान्हे, हिन खे एक्सपीरियंस कान्हे, हिन खे तजुर्बो कान्हे, सो बुनियादी तौर ते हुननि जी सियासत ते ई हू शुरू कई अहिड़े क़िस्म जा एस्पिरेशन्स कास्ट कनि था। सो सिंध सॼी हींअर धाड़ेलनि जे हवाले आहे, न रुगो धाड़ेल फैक्टर तव्हांखे नज़र अचे थो पियो। तव्हां कराची में जेकॾहिं वञूं त गुज़िरियल 3 महीननि में 44 माण्हू स्ट्रीट क्राइम जे दौरान क़तल थिया आहिनि ऐं हज़ारे स्ट्रीट क्राइम जूं वारदातूं थियूं आहिनि। सो ही सॼो तव्हांजा थाणा जेके आहिनि, तव्हांजो सॼो निज़ाम जेको आहे उहो ठेके ते हिननि ॾेई छॾियो आहे ऐं सिर्फ़ु जेको ही पूरी इलेक्शन जेका सिंध जी आहे जेको विकिरो थी आहे उन जी हाणे हिननि ओगाड़ी शुरू कई वई आहे ऐं इन में सिंध जे माण्हुनि जो सिर्फ़ु नुक़सानु थींदो, उनखे को बि फ़ाइदो थियण जी उमेदु न आहे इन्हनि हुक्मराननि सां। महिरबानी।